चीनी वज़ीर आज़म ली चियांग कुछ देर खां पोइ ऐवान सदर इस्लामाबाद पहुचंदो। सदर आसिफ अली ज़रदारी सां मुलाक़ात कंदो। मुलाक़ात खां पोइ ऐवान सदर में चीनी वज़ीर आज़म जे मान में आजियाणी जी तक़रीब थियल। शंघाई सरकार तंज़ीम जो 23 ॿिनि ॾींहनि पारो सरबराही इजलास अॼु खां इस्लामाबाद में शुरू थींदो। सिक्योरिटी इंतज़ाम सख़्त। चीन ऐं रूस समेत 8 मुल्कनि जा वज़ीर आज़म इजलास में शिरकत कंदा। ईरानी अवल नायब सदर ऐं भारतीय पढ़ी वज़ीर जयशंकर भी इजलास में शरीक थींदो। इजलास में मईशत, वापार, माहौलियात, समाजी सकाफ़ती शोबनि में जारी सरकार ते ख़्यालनि जी ॾे वठि कई वेंदी। मेंबर मुल्क गॾियल सरकार खे हथी बठाइण ऐं तंज़ीम जी बजट जी मंज़ूरी लाइ अहम फ़ैसिला कंदा। गोसपुर भरिसां गढ़ी तेगो जे कचे में पुलिस मुक़ाबिलो। हिकु ॾोहारी हिकु वाटेड़ू मारिजी विया। कचे वारे इलाइक़े में ऑपरेशन दौरान ॾोहारनि सां मुक़ाबिलो थियो। फायरिंग जी ॾिवट में ॾोहारी हाकिम तेगियाणी मारिजी वियो। हिकु वाटेड़ू जागण तेगियाणी बि गोलियुनि जो खाज। पुलिस ऐं हथियारबंदनि विच में फायरिंग जो सिलसिलो जारी। पनियाकिल में कौमी शहरा तां हथियारबंदनि हथां हिकु जहिड़ो अगवा। भेलार बस स्टॉप पर ॾोहारनि कौमी शहर खे ब्लॉक करे ट्रक मथां फायरिंग कई। हथियारबंद ट्रक ड्राइवर ऐं क्लीनर खे अगवा करे वरितो। कुझु फ़ासिले ते हिकु ॼणे खे इस्लाही पंजाब वासी अदनान सियाल खे अगवा करे विया। डॉक्टर शाहनवाज कुंभर जे लाश जो पोस्टमार्टम करण लाइ अॼु क़बर कुशाई थींदी। जांच ऑफिसर असलम जागीराणी मौजूद मेडिकल टीम क़बर कुशाई लाइ अॼु डॉक्टर शाहनवाज कुंभर जे ॻोठ झानीरो पहुचंदी। वारसनि क़त्ल खां अॻु शाहनवाज कुंभर ते तशदुद जो शक ज़ाहिर कयो हो। हिज़बुल्लाह इसराइल ते हमला वधाए छॾिया। तल अबीब ते हिज़बुल्लाह जा मिसाइल हमला हज़ार इसराइली शेल्टर्स में हलिया पिया। इसराइली फ़ौज जी हिज़बुल्लाह जा मिसाइल किराइण जी दावा। तल अबीब जो ॿिनि गोरिया हवाई अॾो बंदि कयो पियो। इसराइली इलाइक़े कामियल ते रॉकेट हमलनि में केतिरा इसराइली ज़ख़्मी। लेबनान में इसराइली फ़ौज ते गाइडेड मिसाइलनि सां हमलो। केतिरा इसराइली फ़ौजी मारिजण जा इतला। इसराइली फ़ौज जे उत्तर लेबनान में हिज़बुल्लाह जी मीडिया ऑफिस ते बमबारी। 21 ॼणा शहीद। अमेरिका जे शहरनि खे बिना देर लेबनान छॾण जी हिदायत। ऐं सिख अॻवान हरदीप सिंह जे क़त्ल खां पोइ कैनेडा ऐं भारत में चिकताण तेज़। कैनेडा भारतीय हाई कमिश्नर समेत 6 सिफ़ारतकारनि खे नेकारी ॾेई छॾी। कैनेडा खे हरदीप सिंह जे क़त्ल में भारत जे मुलविस हुजण जूं शाहिदियूं मिलियूं। कैनेडियन वज़ीर आज़म जस्टिन ट्रूडो जो चवणु हो त कंहिं बि मुल्क तरफ़ां कैनेडियन शहरी जो क़त्ल क़बूल न आहे। भारत जो बि 6 कैनेडियन सिफ़ारतकारनि खे मुल्क मां नेकारी ॾियण जो फ़ैसिलो।